सिंध जे तारीख़ी शहर कोट गुलाम मोहम्मद ते नज़र विझिजे थी त हीउ शहर अॼुकल्ह मंशियात फ़रोशनि जो हेडक्वार्टर ऐं मंशियात जी हिकु वॾी मंडी बणियल नज़र अची रहियो आहे, जिते मोतबार मंशियात सरेआम विकिरो थी रही आहे ऐं उहे ख़तरनाक मोतबार नशा इंसानी जाननि खे गिड़काए रहिया आहिनि। हीअ आहे कोट गुलाम मोहम्मद जे गरीबाबाद पाड़े वासे 3 मासूम ॿारनि ऐं पीरसन अमड़ जी कमाई जो ज़रियो अता मोहम्मद खोसो, जेको ज़हरीलो गुटको खाइण सबबि गले में मुज़ी मर्ज़ कैंसर थियण करे रोज़गार कमाइण बदिरां बिस्तरे हवाले थी मौत जे टे वाटे ते बीठल नज़र अची रहियो आहे। पुट है बा 6 साल थियण बाद बीमारी आई है, अलाए हाणे चवनि था कैंसर आई है। बा पहिरियों 3 साल थियनि असां इलाज कराए कराए तंग थी वियासीं। वीचारो पहिरीं मज़दूरी कंदो हो, हाणे मज़दूरी खां रहिजी वियो। हिकिड़ो पुटु आहे वीचारो, उहो मज़दूरी करे थो। उहे 4 महीना थी विया आहिनि असां रोले रोले इहो हाल थी वियो वीचारे जो, ना मज़दूरी ना ॿियो। ये वीचारो 3 सालनि खां वठी जेको इन बीमारी में मुब्तला आहे, गुटके सबबि बीमारी डॉक्टर ॿुधाइनि पिया, उन सबबि इहो तकलीफ़ थी आहे। ऐं ॿी ॻाल्हि त जेको आहे न पंहिंजो ग़रीब मिसकिन न पंहिंजो को घर अथनि न को अजो अथनि, मसवाड़ ते वेठल आहिनि। हाणे ग़रीब मिसकिन मसवाड़ भरीनि या पेट जी कनि ऐं हीउ बेरोज़गार, ऐं ॿियो हीउ वीचारो बीमार मिसकिन ग़रीब नंढा नंढा बच्चा, या खुदारा हिन ग़रीब मिसकिन जी मदद कई वञे। कैंसर में मुब्तला मरीज़ अता मोहम्मद खोसो जी पीरसन अमड़ वारसन सिंध टीवी न्यूज़ अॻियां हंजियूं हारींदे चयो त बचे जे इलाज लाइ घर जो सभु कुझु लुटाए छॾियो आहे। असां वटि वॾी रक़म न आहे जो इलाज कराए बचे अता मोहम्मद खोसे जी जान बचाए सघूं। कैमरामैन शाहिद अली ख़ासकी अली हसन काइम खानी सां गॾु जावेद कालरो, सिंध टीवी न्यूज़ कोट गुलाम मोहम्मद।